को रहमान जे पासे को भगवान जे पासे आऊं सजदो उन खे ॾियां जेको इंसान जे पासे ख़तीबन खे ॿुधाए छॾ त मूंखे ख़ौफ़ को कोन्हे मुंहिंजी हालत न हूरन सां न को ग़िलमान जे पासे अव्हां जूं आदतूं ॾिसंदे असांजो रूह रोए थो इहो जे तुंहिंजो मज़हब आहे त आऊं शैतान जे पासे असांजे दीन ऐं ईमान जो दस्तूर पंहिंजो आ न हूंदो ही कॾहिं हाफ़िज़ बुरे बेईमान जे पासे को रहमान जे पासे को भगवान जे पासे आऊं सजदो उन खे ॾियां जेको इंसान जे पासे। दोस्तों हक़ मौजूद दोस्तों असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं कड़ियो घंवर में लाड़ जे हिन ख़ूबसूरत शहर में असां दोस्त सरमद चांग जे ओताग में हिन वक़्तु मौजूदु आहियूं। संदसि पुटु सालिम सरमद जी पहिरीं सालगिरह आहे। असां हिते सिंध फेसबुक फ्रेंड जे तरफ़ां नलकनि जो इफ़्तिताह करण लाइ हिते पहुतासीं पर दोस्त सरमद पंहिंजे पुट जी सालगिरह जे मौक़े ते हिकु गॾिजाणी हिकु तक़रीब मुनक़िद कई ऐं उन तक़रीब में असांखे साईं हाफ़िज़ निज़ामाणी साहिब सां मुलाक़ात थी वई त इन मौक़े जो फ़ाइदो वठंदे सोचियोसीं त साईं हाफ़िज़ निज़ामाणी सां कचहरी बि कयूं ऐं साईं जो कुझु शेर ॿुधूं कुझु कलाम ॿुधूं साईं जो। त मुंहिंजे ख़्याल में मां गुफ़्तगू खे हिते ख़तमु थो कयां ऐं साईं तव्हांखे माइक ॾींदुसि। मां चाहींदुसि त तव्हां असांखे कुझु ताज़ो कुझु पुराणो कुझु झुमाईंदड़ कुझु रत खे गरम कंदड़ कलाम असांखे ॿुधाइजो। इश्क जो ओतार मुंहिंजी ज़िंदगी इश्क जो ओतार मुंहिंजी ज़िंदगी इश्क जो ओतार मुंहिंजी ज़िंदगी दुश्मनी जो खार मुंहिंजी ज़िंदगी काल जन्नत में हुयसि ऐं अॼु हिते आ वॾो तकरार मुंहिंजी ज़िंदगी काल जन्नत में हुयसि ऐं अॼु हिते आ वॾो तकरार मुंहिंजी ज़िंदगी नाइबी जो ॾिस अथम ठीको मिलियो नाइबी जो ॾिस अथम ठीको मिलियो रब जो थी एतबार मुंहिंजी ज़िंदगी पंहिंजी सूरत में ॾिठुमि कई सनअतूं पंहिंजी सूरत में ॾिठुमि कई सनअतूं आ वॾी बाज़ार मुंहिंजी ज़िंदगी वाह जी हाफ़िज़ हयात आ मिली माउ जो कर प्यार मुंहिंजी ज़िंदगी इश्क जो ओतार मुंहिंजी ज़िंदगी दुश्मनी जो खार मुंहिंजी ज़िंदगी ज़िंदगी जे ॾिस वॾे तूफ़ान में फाथल आया ज़िंदगी जे ॾिस वॾे तूफ़ान में फाथल आया शैतान खां आजो थी इंसान में फाथल आया शैतान खां आजो थी इंसान में फाथल आया कुफर जी फतवा बि हिन वटि ऐं वॾो काफ़र बि कुफर जी फतवा बि हिन वटि ऐं वॾो काफ़र बि हिन जी सियासत खे ॾिसी शैतान आ शर्मायो बि ही कॾहिं दोज़ख ॾेखारे ऐं कॾहिं जन्नत जी बि इन भलारे जे इन बहरान में फाथल आया ज़िंदगी जे ॾिस वॾे तूफ़ान में फाथल आया शैतान खां आजो थियसि इंसान में फाथल आया। पोइ इन शैतान वारे अखरनि मुलनि अची एतिराज़ कयो मां शैतान त लानती आहे चयो दोज़खी आहे तूं दोज़ख में थो वञे। पोइ वरी उन्हनि खे जन्नत जी तक़ाज़ा आहे मगर दोज़ख जी शिकायत केरु करे जन्नत जी तक़ाज़ा आहे मगर दोज़ख जी शिकायत केरु करे भई हिकिड़े धणी जा घर आहिनि ॿिन्ही में तफ़ावत केरु करे। इब्लीस बि जिस्म आदम ते एतिराज़ जी ॻाल्हि उथारी हुई इब्लीस बि जिस्म आदम ते एतिराज़ जी ॻाल्हि उथारी हुई छा हुनजी पोइ हालत थी अहिड़ी ॿियो हालत केरु करे जन्नत जी तक़ाज़ा आहे मगर दोज़ख जी शिकायत केरु करे। दाना बि हुयो दिलेर बि हो तौहीद बि हुनजे अंदरि हुई दाना बि हो दिलेर बि हो तौहीद बि हुनजे अंदरि हुई शैतान जो पोइ एॾो कहिड़ो मुले हिदायत केरु करे इंसान जो जंहिं एतिराम न कयो छा हुनजो पोइ अंजाम थियो इंसान जो जंहिं एतिराम न कयो छा हुनजो पोइ अंजाम थियो फिटकार जो तोखे ॻिची में पियसि हुन सां पोइ रफ़ाक़त केरु करे। तूं मुहिद हुजे या मुल्लो हुजे मुंहिंजो त मोहम्मद हाफ़िज़ आ मूं जहिड़े कोझे किने ते उनरे बि शफ़ाअत केरु करे। जन्नत जी तक़ाज़ा आहे मगर दोज़ख जी शिकायत केरु करे भई हिकिड़े धणी जा घर आहिनि ॿिन्ही में तफ़ावत केरु करे। नेक नियती में बि मूंखे का नुमाइश थी लॻे नेक नियती में मूंखे का नुमाइश जलसो कंदा आहिनि भाई ख़ुदा ॻाल्हि थी ने खातिर नेक नियती में बि मूंखे का नुमाइश थी लॻे की मञा मज़हब उहो जो दर्द दाइश थी लॻे के
रिड़ी वाराए विंड ऐं किन वञे रब वा ॾिठो मूंखे पंहिंजे मन अंदरि रब जी रिहाइश थी लॻे दाग़ दिलि जा सभु धोई पोइ दीन जी दावा तो कर तुंहिंजी दिलि मुलाद ॼणा अख़बार काविश थी लॻे पंहिंजी मर्ज़ी ॿिए ते मुसलत ही मुसलमानी न ॿिए ते मुसलत ही मुसलमानी न आहे त मुल्ला फिरके जी मूंखे फरमाइश थी लॻे अमन ऐं इंसाफ़ कर इस्लाम जो आहे हुकुम जेका हाफ़िज़ जे बि रूह जी रोज़ ख़्वाहिश थी लॻे की मञा मज़हब उहो जो दर्द दाइश थी लॻे हाफ़िज़ साईं तमामु घणी महिरबानी सरमद साईं तमामु घणी महिरबानी साईं तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी ऐं हिते आयासीं तमामु सुठी कचहरी थी नलका बि लॻायासीं उन्हनि जो बि हिकिड़ो इफ़्तिताह थी वियो उन खां सवाइ साईं जे पुट जी सालगिरह ऐं उन खां मां सम्झां थो हिन मुलाक़ात जो हिन कचहरी जो सभ खां दिलचस्प जेको तव्हांजी महिरबानी साईं खे तव्हां घुरायो कचहरी बि थी वई ऐं ऑफ द रिकॉर्ड त घणी कचहरी थी आहे पर ऑन द रिकॉर्ड जेका शाइरी ॿुधीसीं मां सम्झां थो हिकिड़ी यादगार मुलाक़ात आहे ऐं हिन वीडियो खे असां महफ़ूज़ करे फेसबुक ते ऐं यूट्यूब ते रखंदासीं ऐं यकीनन साईं जा जेके ॿुधंदड़ आहिनि जेके मदा आहिनि उहे हिन खे ॾिसी हिन खे ॿुधी वधीक ख़ुशि थींदा सभिनी दोस्तनि जी महिरबानी थैंक यू